आलमी बिरादरी मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ $30 अरब जो फंड क़ाइम करे छॾियो। दुबई में COP28 कॉन्फ्रेंस खे ख़िताब दौरान गॾियल अरब इमारतुनि जे सदर $30 अरब फंड क़ाइम करण जो ऐलान कयो। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे शेख मोहम्मद बिन ज़ायदुल नहयान चयो आहे त ही फंड मौसमियाती तब्दीली फ़र्क़ ख़त्म करण में मदद ॾींदो। तक़रीब में निगरान वज़ीर आज़म अनवरुल्लाह काकड़ पाकिस्तान जी नुमाइंदगी करे रहियो आहे। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ हंगामी बुनियादुनि ते कमु करणो पवंदो। तरक़ीअ वारनि मुल्कनि मौसमियाती तब्दीलीअ बाबति पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी कनि। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त पाकिस्तान खे गदलाण खां पाक जदीद तवानाई हासिल करण ऐं ग्रीन हाउस गैसेस जे ख़ारिज खे रोके ज़मीन जी हिफ़ाज़त करणी पवंदी। बरतानवी बादशाह शाह चार्ल्स चयो आहे त मौसमियाती तब्दीली ईंदड़ नस्ल लाइ ख़तरनाक मसइलो आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि बदतरीन ॿोॾ खे मुंहुं ॾिनो। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ पेरिस मुआहदे ते अमल दरामद करण सां गॾु दुनिया खे ग्रीन टेक्नोलॉजी तरफ़ अचणो पवंदो। वक्त आ गया है कि हम पाकिस्तान और पाकिस्तान की मुस्तकबिल के फैसले अवाम को करने दें। इस मुल्क की किस्मत उन दो शख्स के हवाले ना करे जिन्होंने यही पुराना सियासत, ये मिसाइल को इग्नोर करने वाले सियासत, वो सियासत जिसने आपका और मेरा खून सस्ता कर दिया है, उनको फिर से मौका ना दे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नालो वठण खां सवाइ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद। बिलावल भुट्टो चयो आहे त ॿुधायो वियो आहे त 3 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ चोथों भेरो बि वज़ीर आज़म थींदो, जेको 3 भेरा मुल्क खे मुआशी दुबड़ मां न कढी सघियो, चोथों भेरो कीअं कढंदो। बलोचिस्तान बार जी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त रतो सस्तो करण वारनि खे ॿीहर इक़्तिदार में अचण जो मौक़ो न ॾिनो वञे। मुंहिंजो एतिराज़ बुज़ुर्ग हुअण ते न, पर बुज़ुर्ग जी सियासत वारे तरीक़ेकार ते आहे। अवाम मुल्क जी क़िस्मत इन ॿिनि शख़्सनि हवाले न करे जिन नफ़रत ऐं तक़सीम जी सियासत कई। इसराइल ऐं हमास विच में 7 ॾींहनि लाइ कयल जंगबंदी ख़त्म थियण बाद गज़ा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बमबारी, ॿारनि समेत वधीक 21 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया मूजिब ख़ान यूनिस जबालिया कैंप में घरनि खे निशानो बणायो वियो। इसराइली फ़ौज हमास उत्तर गज़ा खां पोइ ॾखण गज़ा जो इलाइक़ो बि ख़ाली करण जी धमकी ॾेई छॾी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त मुआहदे तहत हमास यग़मालनि खे आज़ादु न कयो ऐं रॉकेट फायर कया। सुप्रीम कोर्ट गैर कानूनी तौर तरसिल अफ़गान शहरियुनि जी बेदख़लीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत, एपिक्स कमेटी, पड़ी वज़ारत ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत चयो त गैर कानूनी परॾेहनि जी बेदख़ली आइनी तशरीह जो मामिलो आहे। अटॉर्नी जनरल लाज़र बेंच जोड़ण वारे नुक़्ते ते मुआमनत करे दरख़्वास्त गुज़ार फ़रतुल्लाह बाबर मौक़िफ़ इख़्तियार कयो त निगरान हुकूमत वटि अफ़गान शहरियुनि खे बेदख़ल करण जो इख़्तियार नाहे। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स न त गॾियल क़ौमुनि जा मुआहदा महाजरनि जे हक़नि खे तहफ़्फ़ुज़ ॾियनि था। हुकूमत गॾियल क़ौमुनि जे मुआहदनि ते अमल दरामद जी पाबंद आहे। इस्लामाबाद जी ख़ुसूसी अदालत में PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ साइफ़र केस जी ॿुधणी। कानून वारी वज़ारत जेल ट्रायल हलाइण जो नोटिफिकेशन अदालत में पेश करे छॾियो। जज अबुल हसनात पारां इस्लामाबाद हाई कोर्ट खे नोटिफिकेशन बाबति आगाह करण जी हिदायत। PTI चेयरमैन साइफ़र केस में जेल ट्रायल वारे हुकुमनामे ख़िलाफ़ ख़ुसूसी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई। सिंधु काबीना पुलिस में 1000 खां वधीक ASI भर्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सूबे में 9901 स्कूल जी मरम्मत लाइ 3.3 अरब ऐं पाकिस्तान रेंजर्स लाइ 1.38 करोड़ रुपया जारी करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना पारां बोर्ड मुतासिर 40 मंसूबनि जी अॾावत लाइ एशियाई तरक़ियाती बैंक खां कर्ज़ वठण लाइ कमेटी बि क़ाइम। सिंध हाई कोर्ट पारां माड़ी जलभाणी वाक़े में ॻोठाणनि जे मारिजण वारे वाक़े जी FIR अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल करण ते कावड़ जो इज़हार।
जस्टिस अमजद अली सतोर मां सना त हिक पासे चओ था त ॻोठाणनि पंहिंजे साथियुनि खे मारे छॾियो, पोइ 40 मिलियन छो ॾेई रहिया आहियो। जिन ॻोठाणनि खे क़तल कयो उन्हनि खे जवाबदार छो नथा नामज़द कयो? कंहिंखे बचाइण जी कोशिश करे रहिया आहियो? DIG समेत जेके बि मुलविस आहिनि उन्हनि जा नाला छो नथा खणो? सिस्टम एतिरो ताक़तवर थी वियो आहे जो 5 माण्हू मरी विया ऐं 8 ज़ख़्मी थी पिया, को ॿुधाइण लाइ तयार नाहे। अदालत पारां DIG शहीद बेनज़ीर आबाद खे जांच करे 14 डिसंबर ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब क़ीमती सरकारी गाॾियूं वापसि करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार, काबीना सेक्रेटरी ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब खे ख़त लिखी चयो त क़ाइदनि मूजिब चीफ जस्टिस ऐं हर जज खे 2 गाॾियूं ॾिनियूं वयूं। चीफ जस्टिस गाॾियूं इस्तेमाल नथो करे। चीफ जस्टिस जी हिदायत मूजिब विकिरो ख़रीद करे रक़म पब्लिक ट्रांसपोर्ट ते ख़र्च कई वञे।